अस्सलाम वालेकुम। सब भली करे जी करायो। शाह अब्दुल लतीफ भिटाई साजा मेहमान खैर सां आयो, खैर सां पंहिंजी मंज़िल ते वञो, पंहिंजा खीसा संभालियो। मुल्क में महंगाई लगी पई है, अल्लाह साईं स्टार्ट वारनि खे ख़ुशि रखे। साईं मूंखे ही कोन छॾियो, गेट पास ॾेखार, मूं चवंदा मुंहिंजो मुंहुं ई गेट पास। ईमान सां ॾिसो सभिनि खे रूमा लॻी चवे जहिड़ो सिंगारियल ॿकरियूं पिड़ी न हूंदियूं आहिनि। आऊं उनजो शुक्रगुज़ार आहियां जॾहिं आऊं हैदराबाद में वैन में चढ़ी तो बीठो आहियां त हिकिड़ो माण्हू पेजारो में आयो, मूंखे 100 रुपया ॾिनई, दुआ कर। मुझे पेचारे में उठे दुआ करे जहाज में चढ़ंदे जहाज वरी हिते लथो त मुझो दोस्त मुझा सुई के समय गॾु हो, अज़ीम डेयरी फोक थी वियो सांधाण वारो, हुन जा माइट आया पिया मूंखे कार में हिते खणी आया, हुन लाइ ज़ोरदार तालियूं। मुल्क में लोड शेडिंग, गुरबत, महंगाई, आऊं पहिरीं माण्हू जंहिंजो खाए ऐं साईं उनजो ॻाए। अल्लाह साईं आसिफ ज़रदारी खे वॾी हयाती ॾे, परवरदिगार आलम जंहिं हिकिड़े माज़ूर माण्हू खे लाइक़ कयो, मुंहिंजे फन जो क़दुरु कयो, मूंखे सदारती एवार्ड ॾियारियईं। 23 मार्च ते मूंखे सिंध गवर्नमेंट जो गवर्नर कामरान टशोरी साहब मूंखे सदारती एवार्ड ॾिनो। पर फनकार ख़ुशि हुजनि, अल्लाह करे सभु ख़ुशि हुजनि। के फनकार मुबारक न ॾिनी, ताज मस्तानी अल्लाह तोखे अदी वॾी हयाती ॾियोनि। चौसी कंहिंजा को ॻाइणो मरी वञे ढोलकारो कांदी कोन थिए, बत्ती असां मां आई अल्लाह करे बिजली वारा ख़ुशि हुजनि, असांजो रेडियो पाकिस्तान ख़ुशि हुजे, PTV कल्चर डिपार्टमेंट उनजो शुक्रगुज़ार आहे। सरदार शाह जो बिलावल भुट्टो रागई साहब जा तव्हां मूंखे एवार्ड ॾियारो, शाह अब्दुल भिटाई जो साईं रेडियो जो प्रोग्राम करियो निफ्त से हुन पासे माई भाई हिकिड़ो नंढड़ो ॿार हिन बीठा आहिनि, भाईअ मूंखे ऐं माज़ूर माण्हू लठ ते टड़क 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 जॾहिं लॾे पोयां कुटी थी अचे ठड़क ठड़क पोइ त माई थी मूंखे ऐं पाए लॻाई असांजे घर में थी मश्करी करी माण्हू हथ ते खिलाई मोआ मंडा। मुंहिंजो माई ॻाल्हि ॿुध तुंहिंजी तारीफ़ ते करी बेइज़ती थी करी, मूं तोखे छा कयो? ऐं माण्हू पिया खिलनि तूं अचनि त उनजे मुड़ुसि मूं ते किथे ॾिठो आहे, मुंहिंजो पंहिंजे घर में ॾिठो हूंदई, की ॻाल्हि आहे संभाले घर में के मुंहिंजो TV किथे रखंदो त हा तूं TV मिठू तूं हा अरे तूं चए मिठो ऐं मिठो, हीअ मुंहिंजी घरवारी बिजली बिजली और माईअ जो नालो साईं बिजली। मुझे छा अरे तूं चए मिठो आई त मुंहिंजी घरवारी बिजली बिजली, मुझे यार सम्झ में न अचे। अरे तूं चए मिठो आई त मुंहिंजी घरवारी बिजली बिजली, मुझे हिन खां पुछ सॼी 3 कलाक वञी केॾां थी। भिटाई साईं जो मेलो हिते मौत जो ख़ौफ़ हूंदा कान, पर मौत जो खून में जेको मोटर साइकिल हलाए थो उनखे ॾिसो परवरदिगार आलम केॾो अकुल ॾिनो, दिमाग़ ॾिनो, हिकिड़ो काठ जो मोटर मौत जो को उन में हेठि खां वठी मथे थो हलाए, वरी मथे माण्हुनि खां इनाम बि वठे थो। हीअ सभु अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी दात हूंदी आहे, इंसान त हेॾो आहे उन मोटर साइकिल जो आवाज़ जेका मौत लिखो फटियारी मोटर साइकिल 20 माण्हू वेठा हूंदा, ख़बर कान पई हलाए केरु थो, कंहिंजूं टंगूं हिन पासे कंहिंजा मुंहुं हिन पासे, ख़बर ई कान्हे। रोडनि जी हालत ॾिसो की कई हिकिड़ो नट ढिलो, नट खे टटकने आवाज़ आयो की कई अरे कचे मले ते मानी की हालत रोड वरी कचो अरे पुल जे आवाज जो
गाड़ी हो तिखो बजाए पेट्रोल खत्म मेहरबानी दुआ करो जिंदगी रही अगे साल में लदासी छो त मौत बरक कुल नफ्स साइकिल मौत मुखा गलती थी जे माफ़ कजो पाकिस्तान जिंदाबाद